मुड़ुस माण्हू बाज़ार में रौब न ॾेखारे, मुड़ुस माण्हू बाज़ार में हथियार जा इहे पंहिंजा इहे हलचल न ॾेखारींदो आहे। ज़्यादातर मुड़ुस पाण खे लिकाईंदा। मौला अली हैदर करार इब्न अबू तालिब जन जॾहिं बाज़ार खां निकिरंदा न त पंहिंजे हथियार खे बि चादर सां वेड़े वेंदा त मतिलबु साम्हूं वारो ॾिसे त हे कोई अहिड़ो मुड़ुस आहे न। मुंहिंजो यार जेको आहे न मौला अली हैदर करार इब्न अबू तालिब जन ख़ुदा जो कसम पंहिंजे हथियार खे बि लिकाईंदा, दुश्मन खे बि ख़ौफ़ज़ादा न कंदा, दुश्मन खे बि न ॾेखारींदा। साईं जन सां दुश्मन बि मन आमने सामने थींदा त सलाम पेश ज़रूरु कंदा। हुननि खे ख़बर आहे त असां हिन हस्ती सां ॾाढा न आहियूं। कंहिंसां? या अली हैदर करार सां। ख़ुदा जो कसम मौला अली हैदर करार जी जॾहिं विख हलंदी न, विख कदम कदम बि ज़मीन मां मिटी उथंदी। असली इहे हुया बादशाह, असली मुड़ुस जेके अॼु बि जिन जी कापी कंदा न माण्हू पर थी न सघंदा कॾहिं। मौला अली हैदर करार इब्न अबू तालिब जन जहिड़ो न अॼु थींदो न ई पहिरियों हुयो, बसि हिकु ई हुयो मौला अली हैदर करार जंहिंजो नालो ई ॼमण सां हैदर हैदर जी झूम अची वई। हा बहरहाल जेको जंहिंजो घर में नालो पिंडी त न हूंदो उहो बाज़ार में हैसियत ॾेखारींदो, जंहिंजो घर में ज़रे जे बराबरि बि इज़त न हूंदी उहो बाज़ारनि में शहर में रौब ॾेखारींदो, अहिड़ो फ़ख़्रु करे ॾेखारींदो। यकीन कयो मां हिननि जा किसा पढ़िया आहिनि, मां हिननि जा किसा पढ़िया आहिनि। हे बहादुर जेको हूंदो आहे न, बहादुर पंहिंजो पाण खे लिकाईंदो घणो आहे। हा भलो माण्हू जेको इज़त वारो हूंदो, सुठो माण्हू हूंदो, नियत वारो माण्हू हूंदो न, उहो मरदो मरी वेंदो पाण सां गॾु गनमेननि जी सपोर्ट न खणंदो। इहे हमेशह उहे ई खणंदा आहिनि जेके पगड़ी तां लथल हूंदा आहिनि। गनमेननि जा सहारा बि उहे ई वठंदा आहिनि जेके हिन किविली जे चक खां मिटी ॾींदा आहिनि ऐं तव्हांखे बाज़ार में केॾी हैसियत ॾेखारींदा आहिनि। अरे मुड़ुस थियो, मुड़ुस हाणे कीअं थींदो? अलाह रब्बुल अर्शिल अज़ीम जी ज़ात जो ख़ौफ़ कयो, बसि एतिरो मां पैगाम ॾींदोमांव। जंहिं इंसान जे अंदर में रब्बुल अर्शिल अज़ीम जो ख़ौफ़ अची वियो न त हुनखे हर कंहिं जा चेहरा सही तरीक़े सां नज़र ईंदा। जंहिंखे रब जो ख़ौफ़ हुजे अंदरि, बसि मेन शइ आहे। असां ॾिस न अलाह रब्बुल अर्शिल अज़ीम जा ख़ल्क़ियल आहियूं, असांखे रब पैदा कयो आहे, असां माउ जे पेट मां निकितासीं आज़ादु हुयासीं, कंहिंजा ग़ुलाम कोन हुयासीं। अलाह असांखे इज़त वारो बणाए मोकिलियो आहे, गैरत वारो बणाए मोकिलियो आहे। बसि इहे पैसे जा चकरनि जा कंहिंजी ग़ुलामी जा इहे सभु इहे चकर असां सभिनीनि खे इहे ग़ुलामी में इहे बसि ख़्यालात मोकिलींदा। अॻिले जी घणी हैसियत ॾिसंदासीं उन्हनि जे क़दमनि में पिया हूंदासीं। अरे पंहिंजो पाण खे अहमियत ॾियो त तव्हांजी हैसियत बि तव्हांजी उन्हनि खां वधीक थी वेंदी। बहरहाल रब तव्हांखे सलामत रखे, अलाह रब्बुल अर्शिल अज़ीम तव्हांखे इज़त बख़्श के ॾे। बाज़ार में जॾहिं बि निकिरो, भले केॾा बि तव्हां मुड़ुस हुजो, उठ पखी हुजो, खणी तव्हां क़ब्रस्तान न भरिया हुजो, पंहिंजी हैसियत न ॾेखारींदा कयो। मुंहिंजो चवणु अथव, नालो शेख ज़ुबैर, मां ग़लति ॻाल्हि कोन कंदो। हैसियत ॾेखारींदो त ख़ुदा जो कसम रोडनि ते ईअं कुतनि वांगुरु मुआ पिया हूंदा। हैसियत न ॾेखारियो। यादि रखो, अॼु सेर जे मथां सवा सेर अथव, सवा सेर जे मथां ॾेढ सेर बि आहे, ॾेढ सेर जे मथां पोणा ॿ सेर बि आहे, पोणा ॿ सेर जे मथां ॿ सेर बि आहे। हर कोई हिक ॿिए जे मथां आहे। अॼु को कंहिंजी नथो ॿुधणु चाहे, तूं बि ॾाढो आहे त मां बि ॾाढो आहियां। यादि रखो इंसान, बसि हिकिड़ो पंहिंजे कमु अंदरि में हिकिड़ो कमु पंहिंजो रखो, कहिड़ो? अलाह जो ख़ौफ़, रब्बुल अर्शिल अज़ीम जी ज़ात जो ख़ौफ़। छो मौत इज़त ज़िलत नसीब रब ॾींदो आहे, इन्हनि जा पीअर न ॾींदा आहिनि। हा रब जो ख़ौफ़ कर त अलाह तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो इंशा अल्लाह। मथे मुंहुं कर, रब खे चयो हस्बुनल्लाह व निअमल वकील। या रब तूं ई मुंहिंजे लाइ काफ़ी आहे ऐं तूं वॾो कारसाज़ आहे। या ख़ालिक़ अकबर, तूं मुंहिंजो रब आहे। अॼु खां वठी मुंहिंजो ख़ौफ़ तो रब खां आहे। बसि गुनाह कयो इहो ॾिसो त रब ॾिसे थो, कंहिंसां ज़्यातियूं कयो त इहो ॾिसो त रब ॾिसे थो। बहरहाल इहो जेकॾहिं ॾिसंदो न त असांजी बल्कि सिंध में मौला जी इज़त जो कसम कंहिंसां ज़्याती न थींदी। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।